मश्करन जो मश्करन जो गोठ तई छलन के माई जो आवाज बुधो मोबाइल फोन ते इहे दा लूसी कुते आंगुर लूर लूर कदा जो जे नंडरो चूजो थोका दे भगो जी। अरे रंगीला भेड़ मिटल जी आ गैरत में नंडो तू करियाई मिला जुला रुको साडी बेइज्जती में तो करी जो ना। अरे मंगा मुजी मंगा रंगीला असा के आज़ाद कर असा बेगुनाह हूं न तो मुझी खबर थई माया कमदार कोड़ो एड़ो कंदा सोड़ो जो सबर में बिसी लगो। अरे चुप कर फिलहाल तो तू सोड़ो थो पियो ही। अरे कोड़ा ये किया बक बक न कर एड़ो कंदो दे सोड़ो डंडे सा नूर वञा छिंदो सई। हेदे कुए मांडरा यो तू न विसार जो तू मु वटे ते के दोई आ गादर बुटड़ा तू बुधाए तू की आई हां तोके थे के सोड़ो कोने क्यों आ ना। वाह पुटवा हाणे रंगीला तुझे हथ में हूं बधल हूं जी खपई कर बाकी जे ता आजाद थ न एड़ा पुटण तो जाए। ओय ओय सही दी पुटड़ा तू खामोशी रह लते जुबान कपे छडियो सई। हां आ टोनी तुझी तो मको गाली बिसरी वई तू भी चुप कुछ गाला है न वांगुर अजो को तो रसो बदो तम या गा तो के नवण नी हुंदी है न यार पर छा कया टोनी मजबूरी थी भैया मुझे। हाँ मलूका जो सवाल थई रंगीला मूसा फश फश ना डायरेक्ट वीजो कटराइंदो दई समझी त वेंदे तो के यार हरकत मांगी पंदी छोट माया कमदार कोड़ो एड़ो कंदो सोड़ो जो सबर में बिसी लगंदो। हां ओ सवड़ जा पुटाण माट करे वे हणे ने टमाटो न मुखे ना ये वेजे दी ने रानी जल बली खेड़ा। अबे हमें क्यों हिला रहा है तू माचे मां जाई पे में तो जाको। अरे बस कर टोड़ा कई न सवड़ वांगुर सोड़ो सीधो डंडा एड़ा बड़काइंदो सही नूरी नूर कुटिंदो सही। अरे सच सच बुधाए त या हरकत मुखे मांगी केतरी पवंदी हूं अब मुखे मांगी शई वठण जी आदत आ। हां अरे गाल बुधो कन खोले मुजी नजर हमेशा मयारी शे ते हुंदी थव। हां ओ भी मलूका मया रखण वारी आ मुजी नजरू उने ते थव मलूका मुजी थव ऐं मुजी न थव पर जे करे ता टनी के को एतराज आए तो ये बुधायो टनी मुखे अता जी पसंद आई खामोशी पर ता के मां जल्दी रिया न कंदुस। रंगीला पानी ते प्यार ने लगी यार थी सगनी त मुझे पुठन ते खारिज त कर पहले तो फोड़ी करे पैसा ले चाह दो दीजिए भला सोटे ना जाव खारिज कायाव पूरो मोह किनो गाली किनी चाह ना पानी ना बीड़िया ना सिगरेट लख करोड़ जा केस ता हल कई खिल गयो सब कहते दाखिल क्यों मुखे बुधायो मां खिल कण माहरा मा टैक जान त ट्रैक्टर टायर पंचर थी वने मानू या कोकन वाली मिशन सिपाही साहब खाली इनकी तो हुक्म कर साहब के मारनो के दसनो के गिलनो आ। सिपाही साहब फिलहाल बेन के छड इन बुढ़ल बोड़े के 10 धूड़ विजीस कुटीस कनन का उई कोन तो बुधे वाटा का वांदो करीस साही कोन तो खणी ने भागो। हां साहब बुधम हाने मा असली कोन गलाइन अगर ये मा गल है न त मुखे डिसमिस करे फ्राइम अला छा छा जिना वो करे छजो। अरे रे मोचण जो बुधी कन कीटा थी आ थई साहब छो परेशान आयो। हां परेशानी ने गाल दिया त का दनई टोनी काडे गुम थिया हलिया काडे व्या या त अगवा भराय ताओ ना या त अगवा भराय मोचड़ा ना ओए साहब आखिर थिंदो छा हाने सिपाही साई हुई त मा सोचा तो असा माजूर कोटा पुलिस जो आखिर थिंदो छा एको विलायती जे मा चाह पानी कढू पिया सोब मथा आर्डर आया हन मेहरबानी करे ने विलायती मा हथ सडो। आ सोतली साहब तू हिते खजन जे बाग में लिखयो बिठोई आऊं तो के गोदे गोले थक जी पिया देख वनी हथ कयो माय ना ए गोली छो थो कारा काम या पेजी का कहानी बंद कर छो आऊं पेजी का बंद करया अल्लू तू पाजी का बंद कर त सुतली साहब पाजी ट्रा शुरू करे। अल ठीक आ आऊं बस कई अरे सुतली साहब तू पेजी ट्रा शुरू कर। अरे वणो अढले चुप करे भी चालान के अरे ना वो माजूर कोटा ते भर्ती थी आयल अन पूरा ऑफिसर पेरा मुझे पूरी गाल बुध या न त तारो कन वठण ते या नौकरी तेल थी वई वती पकोड़ा खपाइदो पक खणी मुझे मतलब आता मसलो बुधा। अरे हे दे मदे हे दे हो दे काडे तो थी जापा अरे आलू आदा कुल को तो कोने तो जे दिमाग में तो क्या। अरे अल्लू व्याजी हाने ट्रे के छड यो तक्यो पांजो 17 चक्कर चो तई हाने मुद्दे जी गाल कर आदा जो शुक्र आत्यो महीनो मुद्दो ही खत्म थिया सो डॉक्टर आलण जी मेहरबानी सा। अरे अकुल जा अंधा इसो मुद्दो तो चवे मतलब त मसले बाबत तो पूछे आ सोतली साहब ने आलू आदा कुल को तो कोन है जो तो जे दिमाग में तो क्या। ए दे मसले के हल करना है या मसले के इंघाना है
ए माठ कयो हाणे सब माठ कयो पर आज के सब माठ कंदासीं त मसलो हल कीअं थींदो? अरे ओ मंडक मंडाली ए ॿुधाईंदो त मां ॻाल्हि सम्झंदुसि न। असोतली साहब ॻाल्हि खे सम्झण जे लाइ खाधो खोराक जी ज़रूरत आहे। तो में त कैल्शियम ऐं आयरन जी कमी आहे। तोखे ॻाल्हि सम्झ में तकड़ी ईंदी कोन। हाणे आलू वारा कुलुप को कोको कोन्हे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकियां। वॾो तो वारे तकी असांखे बेज़ार कयो अॻिते बक अॻिते। सोतली साहब कल शाम खां मूं आदो पुट ओ पुट खे मूं आदो कमदार कोड़ो गुमा याद आऊं ॾाढो परेशान आहियां तॾहिं त तो वटि आयो आहियां न त तो आदो ॿूथ मूंखे वणंदो आहे छा? हाँ कोड़ो गुम थियो छा? लॻे तो शुगर जा मरीज़ हूंदा जिन कोड़े खे खयो हूंदो। अरे हेॾे हो टटके ते हलंदड़ सिपाही तूं त माठ कर साहब ॻोठ मां कुझु ॿिया माण्हू बि गुम थिया आहिनि छा? रंगीलो टोनी ऐं कादन बि गुम आहिनि। मार हे त पूरी सुज़ुकी जेतिरी सवारी गुम आहे नमस्कारनि जे ॻोठ मां ॿियो। यार सोतली साहब वारो कर मूंखे त कोई मुआरो कमदार कोड़ो जेको आयो हथ करे ॾे मुआरे व्याज वारी सॼी रिकवरी जी लिस्ट उन जे खीसे में पई आहे यार। वॾा आहिनि अलू व्याजीअ खे माण्हू जो फिक्र कान अथई। पैसे जी परेशानी अथनि पैसे जी परेशानी कानी न अथई सा। इहो जेको शाहनाज़ ॾाहणी आहे ॾाहणी भलो पालर आहे हाणे बि चवंदो मां अहिड़ी पालिंग की अलाए छा। अरे हेॾे ॿुढल ॿोड़ा असां हिन धानीअ जी ॻाल्हि नथा कयूं परेशानीअ जी ॻाल्हि था कयूं परेशानीअ जी। अरे हेॾे ईसा इहे पेर अथव न हक़ ते त अथव खाली खीसा। अरे आदू आदू कुल को त कोन्हे जो तव्हां टिनी जे दिमाग़ में थोरो थोरो खणी टोकिया। हालत ॾिसो हिननि जी। सॼो ॾींहुं तोखे ॻोल्हींदे मां थकिजी थो पवां ऐं तूं हिते बीठी आहीं। होॾां शर्मिली बुख ते पाह थी वई आहे। हा ॾाॾा मूंखे त इहो विसरी वियो त शर्मिली घर बुख ते वेठी आहे। पोइ हल त गॾिजली गाह करियूं जीअं जल्दी जल्दी घर गाह पहुचायूं। हा ॾाॾा तूं हल मां अचां थी। ख़बरदार मां सम्झी वियो आहियां तूं छाजे लाइ थी बीह। हल गाह करे अचूं। हिन घर में मां न हुजां अलाए छा शर थिया हिन घर में। अॼु सवेल आयो कलाक पूरो अॼु पावली त ख़ुशि थी ई थिए। केर आई ऐं किथां जो है शर्म को तो जे पर घर में घिड़ी थो पए। पर घर दिमाग खराब थे छा जो पर घर हां दिमाग खरी मुंजो खराब आहे। हिक चोरी ॿियो वरी सीना चोरी। कंहिंजी चोरी छाजी चोरी माछी चुरी ली। हां हाणे मां वरी तुंहिंजी मासी थी वियसि। मासी मां मशहूर मवाली हां जेके चवंदा आहिनि मवाली नंबर 1। मवाली वरी फखुर सां त जे मवाली नंबर 1 मवाली मुआ वनी को कम कार कर या वती तो जान जमान पिना दो कम कार का तो वापस घर आयो आ नहीं तो कर संजे घर इहो ही त चवाई थी मां बे छाती चवाई पावली का थे आ पावली आवे तो कोने तो नोट ताला न नोट अब करके इतने वेसर वाली मशीन में लो थी लियो हर लफ्ज ते चवे ही पटा ये अन्या सवाल पूछा मां साला किथे पहुंचाई थी पावली छा कंदे ने 10 रुपए जो दौरा यही 10 रुपए वनी मानी वठी खा मानी जी भूख थी लगे त पर घर में त गिरी पो दो है तो पावली लोड़ी मोरी असा वटा इते को तरीको ना मालूम बात संगले हथ संगले लेने की केड़ी जरूरत आ पिन्ने डो सस्तो थी अच वटे 10 रुपया वनी मानी बानी खा तारे चवे थी तो चंपो बियो भणदी सही याद कंदे रिया सिंह वन्या तो जैसी पावली के वो मोटी अन्या बिठो वन्या तो खणी आणे फकीर बस ठिड़ा था जन किन्नण जो बाह जो तरीको था तन दादा मुके पंजी शर्मिली आणे दे न त मां सजो डी रोईंदी मई ओमा गाल तू रोंदे सुखी कान थी लगी मथो वणंदे सुखी थी लगी दादा मां कुछ भी बुधण नथी चाहे मुके पंजी शर्मिली खपे मलका डाही थी हां शर्मिली के मां किथा अच गया मुजो सजो शक भाजाई ते भा मिठल ते आ मां त गा करण वयस ना घर ते बई वा ना बकरी के डा वई यो छा थी बकी मां छा कंदस तहां जी बकरी के बकरी ना शर्मिली चो मां प्यार से जो नालो शर्मिली रखियो आ बुधा शर्मिली काडे वई हां या शर्मिली थी सके तो त मता उन के उन जा मालिक काहे वया हुजंस मालिक केड़ा मालिक बकरी जो दादा यो तो तू इन मलूका का पूछ न तो मालिक केड़ा तस मलूका चिरकनी जाती चले बुधाए केड़ा मालिक बकरी जो मुखे त बाबे पीरू दिनी ना हां चाचो पीरू तुझे लाई नंढड़ी बकरी वठी आयो हो ऐं जमीन में पोखई तो वरी उनके पानी दिनो ऐं या वडी थी निकरी आई तुझे लाई साइंस एडी वडी तरक्की करे वई आ
जो बकरी पोख पानी ॾीस त वॾी थी थी वञे। ॾाॾा इहो भाॼाई जो मथो ख़राब थियो आहे, मुंहिंजी बकरी इन्हनि गुम कराई आहे। ओ संभाले ॻाल्हाए, मूं ते घणा इल्ज़ाम न आण। मूंखे कहिड़ी ख़बर तव्हांजी बकरीअ जी। बकरी ॾिस जंहिंजे लाइ मथो खाधो अथऊं। सुतली साहब निंड पियो ई था। हाँ कोठ जा वञनि था, ॾींहं ॾींहं हालात ख़राब थींदा। तूं अलाए कहिड़ी सोचनि में घुमूं, कहिड़ी दुनिया में ही। ओ बा हेॾा कुझु ॻाल्हि ॿुध सुतली साहब, हे टोनी कोड़ो कादन इहे जेके हलिया विया आहिनि, हाणे अलाए किथे अॻुवा थी, अलाए केरु सुभाणे ईअं न त इहे वरी असां बि इहे पोइ न अची पोइ हाणे ईअं न थींदो। तव्हांखे सख़्तु सिक्योरिटी ॾींदासीं, अहिड़ी सिक्योरिटी जेका ॿाहिरि मुल्कनि जे क्रिकेट प्लेयरनि खे असां पाकिस्तानी ॾींदा। सुतली साहब ॻोठ में चइनि माण्हुनि जे अगवा थियण खां बाद में हिकिड़ी अदद बकरी अगवा थी वई आहे। ओह इहा त वेतर ॾुख जी ख़बर आहे। भला कंहिंजी बकरी अगवा थी आहे? इन्हनि ख़बरुनि ते अफ़सोस इज़हार करण ऐं मज़मत करण लाइ असांजो वेठाऊं। तूं वञी पंहिंजो कमुकार कर, असुल कारिंदनि खे हथु कर। इहा छोकिरी आहे न मलूका, उन जी इहा बकरी अगवा थी आहे, नालो शर्मिली। तोब नी तोब, माण्हू वॾा रहज़न लॻा पिया आहिनि, चूंडे चूंडे वञी शर्मिली बकरी चोराई अथनि। ओ दानश्वरनि जी बचायल ओ भर इहे तबसरा पोइ कर, पहिरियां मुजरम हथु कर। लालू साहब न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट ॿियो कुझु कोन्हे, बाक़ी बूट आहिनि खपनि ई त ॾियां। बूट त मूं वटि आहिनि, बाबे मरू मुंहिंजा पिया उहे हींअर ताईं पाईंदो। अड़े बाबो बूट पाइण जे लाइ नथो चवई, खाइण जे लाइ थो चवई। न लालू साहब महिरबानी, मां रिवस साहब जी खुराक कीअं खाईंदुसि। अरे सूतरी साहब चांहि बीड़ी सिगरेट जे चकर में पंहिंजो सिर न खणा, वञी मुंगियुनि खे आज़ादु करा, हर वो नौकरी वञाईंदे। माज़ूर पुलिस जे आसरे ॻोठ जो अलाए छा थींदो। रिवस साहब ॻोठ खे उहो ई सभु माज़ूर लॻल आहिनि, के जिस्मानी त के वरी ज़हनी। ऐं ॿुधा तव्हां ॿिन्ही हिक ॿिए खे वाह जो सुञातो आहे साईं। हा साईं। अलाह साईं तूं ख़ैर कर, मुंहिंजा भाइर अलाए किथां विया, केॾी महिल ईंदा न पियो पए। हई शुक्र अची वियो न दा, अदा कादन जी ख़बर पई? अधी कादन छा, पर मश्करनि जे ॻोठ जा पूरा 4 जवान लापता आहिनि। जवान कहिड़ा कहिड़ा? अधी कादन कोड़ो टोनी रंगीलो 4 लापता गुम। 4 नौजवान खंभजी विया ऐं तहीं बेख़बरा वेठा आहियो। हाणे तव्हां अखि पटियो, तव्हांजे हूंदे ॿियो केरु कम खे न पटे। अधी सच पई चए, पर ख़्याल सां ईअं न थिए जो तव्हांजी ॻोल्हा लाइ आउं वतां पढ़ा ॾींदी ॻोठ में। अधी इहो छा पई चए, वाइदा का सोली कट ॻाल्हि ॿुध, इन अॻुवा में कंहिंजा हथ थी सघनि था? ख़ाली हथ न, पेर बि हूंदुसि, अखियूं बि हूंदुसि, मुंहिंजो मतिलबु सॼो सारो इंसानु हूंदो। अधी मलूका वारी जी बकरी बि चोराइजी वई आहे। पहिरियां त मलूका सां शादी करण लाइ बहलूर पियो हुए, ऐं हाणे छा थियो अथई, कहिड़ा फीणा लॻा अथई। अधी मां इहो बि चवां त मलूका जी बकरी चोराइजी वई आहे। इहो चङो थियो जो बकरी वियसि, आउं त चवां थी बकरी सां गॾु इन मलूकड़ी खे बि खणी वञंदा न, ॾाढो सुठो थियो। ईअं त न चओ। छो अञा बि आसरो अथई छा? शाकुर मां खे चयो त दर ते ताईं मुंहिंजो इंतज़ारु कजांइ। इन मुहावरे मूजिबि तूं शाकुर थिए, शाकुर सॼो मुंहुं मुहांडे में तो जड़ो आहे, पर आउं सम्झां थी अञा बि तोखां वधीक सुहिणो आहे। इन में को शक आहे छा? बसि कर जेल कर। ये ता जरको वरी बि शाकुर खां तो सुहिणो आहे न। बसि कर कुम्मी बड़ी अतिया वाला कुम्मी शाकुर कारा किन्ना। अरे बस कर, तू सदा इडिच में शैतानगिरी कंदोई, मुंहिंजी भेड़ा मुंहिंजी मर्ज़ी। अरे वॾी भेड़ा सॼी अमर जा चारा बेकुल हाथी पे ते तब्बू करे छॾिया। हासी अॻ में बटन खे बंदूक हयूं थी। अलाह त कंहिंजी नज़र लॻी वई मुंहिंजी शर्मिली बकरी खे। मुंहिंजी नज़र त न लॻी अथसि न। तुंहिंजी नज़र छो लॻंदी? छो मुंहिंजी नज़र न लॻंदी? मुंहिंजी नज़र कमज़ोर आहे छा? त पोइ ईअं ई कयो न ॾाॾा, त तव्हां पंहिंजी शर्मिलीअ जो इश्तिहार न गुमशुदगीअ जो अख़बार में ॾियारायो। इन में बि हिकिड़ो मसलो आहे न भाॼाई, तॾहिं नथा ॾियो अख़बार में। कहिड़ो मसलो आहे? भाॼाई शर्मिली त अनपढ़ियल आहे न, उहा इश्तिहार कीअं पढ़ी सघंदी? आए हाय चरी मोगी, उहा त न पढ़ी सघंदी, बाक़ी जंहिं कासाईअ वटि हूंदी उहो त पढ़ी सघंदो न। मुंहिंजी बकरी कासाई रे। हाय 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 मलूका रो न ॾिस, मथां कासाईअ वटि न हुजे, कंहिं होटल वारे वटि हुजे जेके ॿाकरे गोश्त जी कढ़ाई ठाहींदा हुजनि। ॾाॾा ॾिस न भाॼाई डिॼारे थी। डिॼारियां थी?
छो दादा ॾिस त मुंहिंजो मेकअप लही वियो आहे छा? खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर बि चुरण पुरण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिशि न करे। जेके जिथे हो उते ई बीठा हुजो। तव्हां हिन महिल सूबेदार सुतलीअ घेरे में आहियो। चुप दिल त चवे थी त बंदूक खणी सीनू प्राण करे छॾे। ओ छुटल कारतूस ॻाल्हि ॿुध तोखे मां इहो मौत मार इरादे वारो कलम बि हणी सघां थो। सूतली साहब बकरी बसा जी गुम थी वई आहे ऐं गिरफ़्तार बसा खे कंदे छा? घुरी त कंध वारा कारतूस तो। कंध वारा कारतूस मूं केॾी महिल घुरिया? सूतली साहब असांखे हर सूरत में शर्मीली खपे। पहिरियों मुंहिंजूं घुरिजूं हूंदियूं पर हाकम ज़दीअ वञण खां पोइ मां चवां थो त शर्मीली या अणशर्मीली जेका बि हूंदी हली वेंदी। सूतली साहब घणा ख़्वाब न ॾिस, हाली मुंहिंजी बकरी जी ॻाल्हि पई हले। मलुका मां तव्हांखे तव्हांजी शर्मीली हथु करे ॾींदुसि पर मुंहिंजनि हथनि जी हिननि जी पारत हुजेव। हिन हथ ॻाढ़ा थींदा केॾा न सुठा लॻंदा। मां तुंहिंजा इहे हथ ॻाढ़ा ज़रूरु कंदुसि पर बंदूक सां। ठीकु आहे मां हींअर वञा थो पर तमामु जल्द शर्मीली तव्हांजे घर में हूंदी। सुतली सुतली रास्तो ॿाहिरि जो हेॾां आहे। हा हेॾी पियो न जेके रस्ते जी ख़बर नथी पवे उहो वरी शर्मीली खे वापसि मोटाईंदो। लॻे त कोन थो त शर्मीली वापसि मोटंदी। तू त माट कर मनूस। ओ मनूस मान आया मनूस आ तूं तुझे वो पाण खां कोन थो और लख लाने तो गोडन खे। सौट से चाणी खबर पई हिन मस्करन जे गोठ जा हालात वञनी दादी होदी खराब थींदा। किए न थींदा तो जो पेर पातो आ। हां इहा वरी किए गेबी आई मु पेर पातो त हालात खराब थियण शुरू थिया। यो रंगीलो कादन कोड़ो ऐं तोनी चारई लापता हन। वरी केड़ो इहो मस्करन जे गोठ में ॾहे सर सामाणू आ जंहिं चइनी ॼणनि खे गीत ई हिकिड़ी ॾिनी आ। जेको न हिननि चइनी ॼणनि खे गीत ॾेई वियो हूंदो सभ का मामूली शइ न हूंदी वॾी ख़ासदा बना हूंदी हस्ता। अबो जे थंभो माची से वो छा करई अबू मथे ते खणई मासी से थियानी नाराज़ छोती थी ए दिस आज ला मां चाहे वठी आया दूध बत्ती पेंदो। हलड़े सखी तुंहिंजा ख़र्च कहिड़ी ख़ुशीअ में इहो ख़र्च कयो अथई या त बुखार थींदो अथई त टिकी बि न वठंदो आहे पाड़े वारनि जा वठंदो आहे दर खड़काईंदो त बुखार थियो आहे गा त टिकी त ॾियो। सौट से थियाणी तू बि वेही अंब खा इहा वण छाजे लाइ वेठी थी ॻणी। घणो करे तुंहिंजी बि कल थिड़ी आहे सौट न हिते अंब आहिनि न वण आहिनि कहिड़ा गणिया कहिड़ा कामा। हलेड़ी बंदूक तव्हांजो ठका ॼाड़ी न चाहे पियो चाहे ये पैसा बोले ना मां तवनी चाय वतिया त सौट से चाय दा गद वेई दा पियो। अरे अरे वनी कोपन में विजी थारी दे दा वन्या तो ये चओ न सौट मां चाहे न करे गोडी सखावत शुरू कई आ। हे पंहिंजा पुराणा कपड़ा भी ये उछली तो ना है उन्हनि मो तोतला जा कपड़ा ठराईंदो आ या साल के चौदो आहे न रिली ठाहे जाए। आदे नवी नंढड़ो कोप तव्हांजे लाइ ऐं वॾो कोप तव्हांजे लाइ। 18 पी जो चप सड़ी पवंदव फूकाड़ियो ऐ का बाहे ते ठाही थो न त फ्रिज में ठाहे न चा बाहि ते त चाती न चा छा सौट भर पिया भरिया अथई हाणे नक में दम कई मुंहिंजी त पाण सड़ी पई आ। निजे खीर जी चाह नी त अरे वो त सही आ पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा चांहि में तव्हां छा था विझो जो मश्करनि जे ॻोठ जा कुराड़ा कुराड़ियूं मथे में सूर पंजो इस्पताल हलिया वेंदा हाणे ओॾे ई नथा वञनि असांजे होटल जी चांहि था घुराइनि पोइ त हुननि जो मथे जो सूर लहे ॿुधा न छा था विझोसि। ॿुधा तूं उल्को न कर कुझु बि कोन निजे खीर जी चांहि आहे। अरे उहो त मां सम्झां थो पर पुट डॉक्टर ॻोठ वारो बि मूंखे चवे पियो हाणे भला मां पंहिंजी क्लिनिक बंदि कयां ॻोठ जा माण्हू मथे सूर लाइ मूं वटि ईंदा हाणे सभु तुंहिंजी होटल ते त मां भला छा कयां मूंखे पाण वटि फेरो रखो। सही ॿुधा ॻाल्हि छा आहे ॿुधा तूं उल्को न कर सफ़ा टिजड़ो ई को असुल कुझु कोन्हे हू टंग टंग ते चाढ़ियो वेठो मायूं सां चिचड़ कम खे पटियूं पेंदा उहो त पचो पिता पर मूंखे केमल ख़ौफ़ थो थिए इहो जेको तव्हांजो कमु पचण आहे न केॾी महिल मूंखे न तूं पटाए छॾे का ॻाल्हि न आहे उतां तूं घबरा न हल ॾिसां थी भला भली चाह थी
हाँ हाँ ठीक है खुदा हाफ़िज़। ईसा खाली आहिनि की हुकुम कर साहब कंहिंखे मारिणो आहे कंहिंखे दसणो आहे कंहिंखे गिरणो आहे ऐं किथां चांहि पीअणी आहे। चांहि खे छॾ मारणो दसणो इन रंगीले खे आहे। वॾा वरी इन रंगीले कहिड़ो ॾोह कयो। ईसा रंगीले मलूका जी मोबाइल तां मलूका जे आवाज़ में टोनी कोड़े ऐं कादन खे घुराए पाण वटि क़ैद कयो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त उन्हनि खे ज़नाने आवाज़ ते ब्लैकमेल करे पंहिंजी लोकेशन ते घुरायो आहे। साहब अॼुकल्ह जेको इहो ट्रेंड हले पियो माइन जे आवाज़ में छोकिरनि खे फासाइनि था मूंखे त इहो ई थो लॻे। वॾा आहे कमाल न बंदूक थी हले न गोली थी हले सिर्फ़ु माइन जे आवाज़ में प्यार जी बोली कीअं थी आहे बोली यार बोली वठी आहे मूंखे मथे में जूं पइजी न खनी खनी मूंखे त मथे मां रत निकिरी पियो आहे। पोइ उन ॾींहुं खां जंहिं राति न तूं असां थाने में गॾु सुता पिया हुआसीं तो मां जूं मूंखे पइजी वियूं निभागा। अरे बुढ़ल बोड़ा भोली न बोली बोली भोलीअ जा पुट ऐं साहब हाणे छा थींदो। लालू साहब चए थो त 2 ॾींहंनि में रंगीलो सोगो खपे ॿी सूरत में मथे बाला ऑफिसरनि सां राब्तो करे असांजो कमु कराईंदो किटली। वॾा पोइ त पंहिंजी इज़त जो सुवाल आहे। बाबा इज़त ईदन जुमन वारनि खे छॾ रंगीले जी गिरफ़्तारी लाइ छापा थाणू वधीक खटाईंदो भाग राग कहिड़ो राग ॿुधाए माई जीवणी या फोटो ज़रदारी अल्लाह ताला ज़रदारी या हिन टेम जो जेको हले थो मुमताज़ मोलाई ॿुधण खां पोइ माण्हू ख़ुदकशियूं था कनि। अरे बुढ़ल बोड़ा साहब भाग थो चवे भाग राज नथो चवे साग। अच्छा पोरी अॼु साग पटरायो पोइ तयारु हूंदो अलाए देरि अथसि। दिलि त चए तोखे शहीद करे मुक़ाबिलो ज़ाहिर करे तोखे कब्र में पुरे छॾियां। घटि में घटि वेंदे पंहिंजे घर वारनि जो तो भलो करे वेंदे न। पलो ईसा कोन्हे को खाली सागाई जोर जी मानी आहे साहब मां कूड़ न हणंदुसि। ईसा हिन भाग खे हिते ई छॾ पाण हली रंगीले खे था ॻोल्हियूं। साहब हिन में चइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे मच्छीअ बिना बि साग मज़ो कंदो आहे भला ॿियो त वेंदो न मच्छी बूंदी साग बूंदो ऐं पलो बूंदो। हुई आप अॻे बात हुई मां त जॻह में छा थो कयां भॼ पुटल भॼूं। ओ बा ये तो रंगीलो आहे न रंगीलो ये वॾो मेसणो आहे वॾो ला माण्हू अथई इन वॾा रंग कढिया आहिनि बा। अरे वाह मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे ऐं तेसि ताईं कोन सम्झ में ईंदी जेसिताईं मां हिन मवालीअ जी चांहि जो चुको न मुंहिंजे पेट में पवंदो तेसिताईं मुंहिंजो दिमाग़ कमु न कंदो। बाबा अॼु तुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे मूं वरी तुंहिंजो दिमाग़ कहिड़ो कमु कंदो आहे जो बाहि नथो करी त मवाली होटल जी चांहि पीअंदुसि पोइ मुंहिंजो दिमाग़ कमु कंदो। मतिलबु त रंगीले मलूका जे आवाज़ में इन्हनि छोकिरनि खे ब्लैकमेल कयो आहे ऐं उन्हनि खे पाण वटि काबू कयो अथसि। बाबा मां तोखे सम्झायां थो तूं इन इश्क वारे आज़ार खां थोरो पासो कर ईअं न थिए त तूं बि ईअं ई माइन जी आवाज़ ते हिरखिजी वञी कचे निकिरी पोइ तोखे गोलियूं त तुंहिंजो रुगो पटको ऐं चश्मो अथजे तूं अलाए किथे हूंदे। लालू पुट इश्क अंधो थींदो आहे भला आशिकनि ते कहिड़ी मयार। अरे अबा लालू अहिड़ा पेर क़िस्मत वारनि खे नसीब थींदा आहिनि। बाबा हिन इश्क खां नथो मुड़ी त मूं त मया न ॾिजाए सुभाणे हेॾे होॾे थी खपिजी वञी हा त भुंग भरण जो मुंहुं में सतु न अथई बाबा ताक़त न आहे को बि क़दम खणी त पंहिंजी रिस्क ते खणिजांइ सोचे सम्झी खणिजांइ। हा ॿुधाए थो छॾियां लालू इहे छो न त वापसि कर त वरी को मश्किरनि जे ॻोठ में रौनक अचे। सेठ धनुअ जी मिल्कियत हे तुंहिंजे खारे वांगुरु इहे टुंगड़ा थियल बूथ ते मां इस्तेमालु करे नथो सघां। बाबा तोखे कादन टोडी एॾा पसंदि आहिनि छा हुननि खां सवाइ ॻोठ में मज़ो ई नथो अचे। इहे निभागा मरनि जा जीअनि मूंखे भला हिननि सां छा पर मां चवां थो त अहिड़ो सोगारो माहौल पैदा न थिए जे मां इज़त सां ख़ुशी लाहूं ला। बाबा तूं इज़त सां केॾी महिल बि कंहिं बि तारीख़ ते पढ़णो कर पर माण्हू वरी बि आवाज़ ॾींदई कारो मुंहुं कुंवार जो ॿुधी मरे घोट। ड्रामा सोप सीरियल मश्किरनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।